अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला। ॿियो सभ खां पहिरियां नज़र हेडलाइंस। पाकिस्तान अफगानिस्तान में पायदार अमुन चाहे तो असां सिर्फ़ अफगान अमुन अमल के सहूलतकारी करे सघूं था। ज़मानत नथा ॾियूं। पाकिस्तान समझे तो अफगान मसइले जो वाहिद हल ॻाल्हियूं आहे। ॿियनि जी नाकामियुनि जो पाकिस्तान ते इल्ज़ाम लॻाइण अफ़सोसनाक अमल आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं पाकिस्तान में घुरायल कॉन्फ्रेंसनि अफगान सदर जी दरख़्वास्त ते मुलतवी कई। भारत अस्राए तो रद्द अमल न ॾिनो ऐं असांजी दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। पाकिस्तान ऐं अमेरिका तालिबान विच में ॻाल्हियुनि लाइ किरदारु अदा कयो। 1 अक्टूबर खां बिना कोरोना वैक्सीनेशन जे रेलवे सफ़र ते पाबंदी लागू। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि NCOC जो इजलास। कोरोना जी सूरतहाल ऐं कोरोना खां बचाव जी वैक्सीनेशन ते ग़ौर। NCOC तरफ़ां रावलपिंडी ऐं पेशावर में कोरोना केसिस वधण ते ॻणती जो इज़हार। असेंबली जो इजलास। सिंध सरकार बंगालियुनि खे ज़मीनूं ॾियण वारे फ़ैसिले जी मुखालफ़त करे छॾी। PP अॻवाननि जो चवणु आहे त ज़मीन कंहिंजे पीउ जी न पर सिंध जी मिल्कियत आहे। PTI सरकार खां सिंध हुकूमत हज़म न पई थिए। सिंध जी ज़मीनुनि जो फ़ैसिलो सिंध हुकूमत ई कंदी। वफ़ाक़ी सरकार हमेशह सिंध जे हक़नि ते धाड़ो हंयो आहे। आइन ऐं कानून ख़िलाफ़ फ़ैसिलनि जी सख़्त मुखालफ़त कंदासीं। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जे मुफ़ाद में को बि फ़ैसिलो नाहे कयो। PTI सदाईं सिंध दुश्मन फ़ैसिला कया आहिनि। दासू वाक़े जी जांच मुकमल करे वरिती आहे। दासू वाक़े जी जांच बाबति ऐलान परॾेही वज़ीर कंदो। भारत इसराइल ऐं NDS जी साज़िशुनि खे गॾिजी नाकाम बणाइणो आहे। CPEC में रंडक कंहिं सूरत में क़बूल न आहे। कानून जी भञकड़ी ते कानून हरकत में ईंदो। अपोज़िशन खे सम्झ ई न अची रहियो आहे त ईंदड़ 6 महीननि में ख़िते जी सूरतहाल छा थियण वारी आहे। भारत ऐं इसराइल असांजे अमुन सां खेॾणु चाहिनि था। 13 अगस्त वारो जलसो मुलतवी करण जो ऐलान कयां थो। NCOC जे SOPs ते सख़्तीअ सां अमल कयो वञे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं नवाज़ शरीफ़ खे ॾे वापसि अचणु घुरिजे। इक़्तिदार छॾींदे ई मुल्क छॾे भॼी वेंदा आहिनि। इक़्तिदार में हुजनि त भड़कियूं हणंदा आहिनि।